अस्सलाम वालेकुम। अॼु जी वीडियो एक ख़ासि मौज़ू ते आहे। जे इहो आहे सिंध जे जनरल सेक्रेटरी राशिद महमूद सुमरो साहब हिकिड़ो अनोखो मुतालबो कयो आहे, हिकिड़ी धमकी बि ॾिनी आहे सिंध गवर्नमेंट खे। तव्हांखे यादि हूंदो त सिंध हुकूमत सिंध जे स्कूलनि में म्यूज़िक टीचर भर्ती करण जो ऐलान कयो ऐं उहो फ़ैसिलो बि थी चुको आहे, जंहिंजी सॼी सिंध आजियां कई आहे। छो जो असांजी जेका तहज़ीब, असांजी जेका सकाफ़त, असांजो जेको कल्चर आहे उनखे असां प्रोमोट कंदा रहिया आहियूं। पर ताज़ो ई जे इहो आहे सिंध जे जनरल सेक्रेटरी राशिद महमूद सुमरो साहब चवनि था, असां सिंधी स्कूलनि में कंहिं बि रीत म्यूज़िक टीचर भर्ती करणु न ॾींदासीं, छो जो हीअ मग़रिब जी तहज़ीब आहे। छा साईं जन खां शाह लतीफ़ विसरी वियो? शाह अब्दुल लतीफ़ जहिड़े शाइर जी शाइरी खांसि विसरी वई? छा शाह अब्दुल लतीफ़ भिटा को मज़हबी आलिम हुयो? उहो सिंध जी सकाफ़त खे, सिंध जी ॿोलीअ खे हथी ॾियण लाइ शाइरी कंदो हुयो। ऐं ॾियारे मशहूरु बि सिंध उनजे करे थी आहे, के आलिम जे करे त कोन्ह थी आहे। बहरहाल ये वॾो मौज़ू आहे, इहो बहस जो मौज़ू आहे, वधीक बहस करे सघिजे थी। बहरहाल मौलवी साहब जेका ॻाल्हि करे पियो, ज़ाहिर ॻाल्हि आहे पीपल्स पार्टी हिन वक़्तु वफ़ाक़ में बि आहे। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान जे जो सरबराह बि आहे। राशिद महमूद साहब चवनि था त मां मौलाना फज़लुर रहमान खे दरख़्वास्त कई आहे जीअं सिंध जे स्कूलनि में म्यूज़िक टीचर भर्ती न थी सघनि, ऐं जेकॾहिं सिंध हुकूमत ईअं कयो, म्यूज़िक टीचर भर्ती थिया त उनजी सख़्तु मुखालफ़त कंदासीं। राशिद महमूद सुमरे खे बि यादि हुजणु घुरिजे त राशिद महमूद सुमरे जो जेको बाबा हुयो शहीद ख़ालिद महमूद सुमरो साहब, हुन सिंध लाइ कई अनेक कमु कया। मज़हबी मतभेद खां मथां थी उन सिंध परस्तीअ जो सबूत ॾिनो, जंहिंजे करे सिंध खेसि निविल सलाम पेश कंदी आहे। जंहिंखे सिंध जा माण्हू मोहबत जी निगाह सां ॾिसंदा आहिनि, उनखे भेटाऊं पेश कंदा आहिनि। साईं ख़ालिद महमूद सुमरो साहब सिंध जी ख़िदमत अहिड़ी रीति कई जो कंहिं बि सिंध जी तहज़ीब, सकाफ़त ऐं सिंधी माण्हुनि जी ॿोलीअ खे नुक़सानु थियणु न ॾिनो। शहीद ख़ालिद महमूद सुमरो साहब सिंध जो हिकिड़ो सगारो आवाज़ु हुयो, सदाईं सिंध परस्ती जो सबूत ॾींदो हो। पार्लियामेंट हुजे, क़ौमी असेंबली हुजे या कंहिं बि प्लेटफॉर्म ते साईं ख़ालिद महमूद सुमरो साहब सदाईं सिंधी ॿोलीअ, सिंधी कल्चर ऐं सिंधी माण्हुनि खे प्रमोट कयो, ऐं सिंधी क़ौम जे मुखालफ़नि आॾो भित बणिजी बीठो ऐं आख़िर ताईं शहीद थी वियो, पर पंहिंजे मौक़िफ़ तां पोइ हिते न हटियो। पर राशिद महमूद सुमरो साहब खे ॾिसो, अॼु उनखे सिंध जे सिंधी स्कूलनि में सिंध जी गायकी मंज़ूर न आहे। इन हवाले सां असां सां सीनियर सहाफ़ी कामरान सातो साहब बि आहिनि, हुन सां बि ॻाल्हाईंदासीं त हू इन बाबति छा था चवनि। यकीनन सिंध जो जेको इज्तिमाही शऊर आहे राशिद महमूद सुमरो जे इन बयान खे रद्द बि कंदो, उन ख़िलाफ़ मज़ामत बि कंदो। हाणे ॾिसणो आहे त हू छा था चवनि। जे अॻवान राशिद महमूद सुमरे जो हींअर खिल जेको बयानु आयो आहे, उन ते हिकिड़ो अफ़सोस पंहिंजी जॻह ते आहे, पर उन ते खिली बि सघिजे थो। राशिद महमूद सुमरो चए थो त सिंध में जेको सिंध हुकूमत तरफ़ां हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त हाणे म्यूज़िक टीचर जेके आहिनि उहे स्कूल में रखंदासीं। उन ते हिकिड़े मौलाना टाइप माण्हू खे हिकिड़ो एतिराज़ थियो आहे, उन साम्हूं उहो एतिराज़ आयो त भई रुगो म्यूज़िक टीचर छो, अरबी टीचर त अॻु में बि आहिनि, और सभिनी खे ख़बर आहे सुबुह जो स्कूलनि में जेको आहे इस्लामियात खां दीनी जेके तालीम आहे उहा ॾिनी वेंदी आहे। जंहिं करे सिंध हुकूमत हींअर फ़ैसिलो कयो आहे की रागी जेके उस्ताद आहिनि उहे सिंध जे नौजवान खे त सेखारे सघनि था, म्यूज़िक जे तरफ़ जेको आहे उहो माइल करे सघे थो न। पर हाणे जेका इहा पोज़ीशन पहुती आहे, उन में राशिद महमूद सुमरे जेको एतिराज़ु आहे, असीं त उन ते खिली सघूं था। छो अवां ॾिठो हूंदो त मदरसनि में गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां छा पियो थिए, छा इहा कंहिंखे ख़बर कोन्हे छा थींदो रहियो आहे। नौजवान जेके मासूम नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि सां छा कयो वेंदो आहे, छा उहे कंहिंखे ख़बर कोन्हे। पर सिंध हुकूमत जेको फ़ैसिलो कयो आहे म्यूज़िक टीचर रखण जो, उहो असां भरपूर उन जी आजियां कंदासीं जेकॾहिं राशिद महमूद सुमरो या संदसि तनज़ीम जे आहे इन उस्तादनि खे, जेके रागी उस्ताद आहिनि, म्यूज़िक टीचर जेके आहिनि, उन्हनि जी मुखालफ़ कंदा त सिंध जो शऊर, उन्हनि म्यूज़िक टीचर भर्ती करण वारा जेको सिंध हुकूमत जो फ़ैसिलो आहे, असीं सिंध हुकूमत जे फ़ैसिले सां गॾु बीहंदासीं। असां नथा चाहियूं त मदरसनि में उहे जेके तव्हांजा कारनामा आहिनि असीं उहे साम्हूं आवाम जे साम्हूं, सिंध जे साम्हूं जेको आहे उहे साम्हूं असां ॾेखारियूं। असीं चऊं था त भई जेके म्यूज़िक टीचर रखण वारो जेको फ़ैसिलो आहे सिंध हुकूमत जो, उहो बहितर आहे। छाकाणि त नौजवाननि खे जेकॾहिं राग जे तरफ़ असीं माइल कंदासीं, म्यूज़िक जे तरफ़ जेको असां वठी वेंदासीं, त उहो बहितर हिकिड़ो फ़ैसिलो आहे। असीं नथा चाहियूं त इन में जे आहे को विच में का टंगड़ आहे, असीं हुनजी मज़म्मत बि कंदासीं। तव्हां कामरान साते जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि चवणु आहे त राशिद महमूद सुमरो जो बयानु खिल जोॻो आहे। छा हाणे सिंधी स्कूलनि में म्यूज़िक टीचर भर्ती करणु ॾोह आहे?
छा सिंध जे स्कूलनि में अरबी टीचर भर्ती न आहिनि थियल? असां पाण सिंधी स्कूलनि में पढ़िया आहियूं। सिंधी स्कूलनि में पढ़िया आहियूं। अरबी तालीम बाक़ाइदा ॾिनी वेंदी आहे। जॾहिं असीं अरबी टीचर्स जी कॾहिं मुखालफ़त न आहे कई, सदाईं असां हिमायत कंदा आहियूं। छो न अरबी बि ॿार सिखनि, ॿोली आहे, छो न सिखनि। पर राशिद महमूद सूमरो जहिड़ी रीत म्यूज़िक टीचर्स जी मुखालफ़त करे पियो, इहा सिंध सां नाइंसाफ़ी आहे। पर राशिद महमूद सूमरो साहब जहिड़ी रीत सिंध जे स्कूलनि में म्यूज़िक टीचर जी भर्ती खे रद्द करे थो ऐं मुंहिंजी मुखालफ़त करे थो, इहो नाक़ाबिल क़बूल अमल आहे। इन ख़िलाफ़ यकीनन सिंध जो इज्तिमाही शऊर बेदार थींदो ऐं सोशल मीडिया ते बाक़ाइदे ट्रेंड हलंदो। छो न खपनि असांखे अरबी टीचर बि हुजनि? छा कॾहिं अरबस्तान में, सऊदी अरब में, ईरान में, कंहिं ॿिए मुल्क में कॾहिं कंहिं सिंधी सिखण लाइ को टीचर भर्ती कयो आहे? छो सभु असां ठीको खयो आहे त सभिनी शयुनि जो असां ते ई लागू थींदो ऐं असांजी का हैसियत न आहे। इन जो मतिलबु इहो आहे त सिंधी क़ौम जो वजूद ई ख़तमु कयो वञे ऐं हिकिड़ो अहिड़ो सिस्टम हिते आंदो वञे जंहिंजी का प्रचार न थिए ऐं असां हिकिड़ी क़ौमी जेका असांजी ॿोली आहे, असांजी तहज़ीब आहे, असांजो विरसो आहे, असांजो कल्चर आहे, असांजी जेका सुञाणप आहे उहा मुकमल तौरु ख़तमु थी वञे। ऐं जिन क़ौमनि जी सुञाणप ख़तमु थी वेंदी आहे उहे क़ौमूं बि बची न आहिनि सघंदियूं। फ़िलहालु एतिरो ई, मिलूं था हिकु नई वीडियो सां गॾु।